सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात करे खेसि सिंध में जारी तरक्याती मनसूबनि में अॻिभराई बाबति ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म लाॻापियल वज़ारतुनि खे अवामी भलाई वारनि मनसूबनि में तेज़ी आणण जी हिदायत कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध में जारी तरक्याती मनसूबनि खे जल्द खां जल्द मुकमल करण लाइ हर मुमकिन सहकार कंदी। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुलाकात कई। जंहिं दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे सिंध में जारी तरक्याती मनसूबनि में अॻिभराई बाबति ब्रीफिंग ॾिनी। मुलाकात में नायब वज़ीर आज़म ऐं पॾे वज़ीर इसाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़, अहसन इक़बाल राणा सनाल ऐं ॿिया बि मौजूद हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी अहम इत्यादी आहे। हुकूमत में शामिल समूरनि पार्टियुनि जे सहकार सां क़ौमी तरक़ी जो सफ़र वधीक तेज़ कयो वेंदो। इत्यादी पार्टियुनि में हमआहंगी ऐं मुशावरत क़ौमी इस्तिहकाम ऐं पॉलिसियुनि जो तसलसल लाइ ज़रूरी आहे। वज़ीर आज़म चयो आहे त हुकूमत जी हिक अहम इत्यादी जे तौरु सिंध जी क़यादत जे किरदार खे साराहींदे चयो आहे त वफ़ाक़ ऐं सूबनि विच में मज़बूत राब्तनि सां जमहूरी निज़ाम खे मज़बूती मिलंदी ऐं अवाम जा मसइला हल थी सघंदा।